अस्सलाम वालेकुम दोस्तों, गुलण जे लाइ ख़ैर जी ख़बर न आहे। गुलण खे हाणे सिजावल ख़ान वण सां उबतो टंगींदो ऐं टंगे करे हेठां उन खे बाहि जो सेको ॾींदो। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों सिजावल ख़ान खे वरी शेर अली वण सां उबतो टंगींदो ऐं बख़्त खे वरी जेको आहे मीर अॻे टंगियो वेठो आहे उबतो। बिल्कुलु दोस्तों, अॼु हिकु बहितरीनु तव्हांजे लाइ ख़बर असां आंदी आहे, ख़ासि करे तकरार ड्रामो ऐं मुहबतनि जो माॻ। मुंहिंजे ख़्याल में तव्हां हिन वीडियो खे मिस न कयो, छाजे करे तव्हांखे अॼु नंबरनि जी बि डिटेल ॾींदासीं ऐं थी सघे दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त हाणे जेको आहे सिजावल ख़ान गुलण जे लाइ अचण सां ई बाहि ॿारींदो ऐं पंहिंजा वाठा उन जे कढ लाहे छॾिया आहिनि। उन तव्हां ॾिठो आहे त लेकिन गुलण उन्हनि जे हथ न आयो। गुलण ॾिसी करे भावर जे घर भॼी वियो, उन ख़बर आहे हेॾे हू कान ईंदा। हाणे जेको आहे गुलण जे लाइ ख़ैर जी ख़बर न आहे, पोइ बि ॻोल्हे सोले अकबर वारा वरी गुलण जे कढ लॻंदा। उन खां पोइ जेको आहे हीउ वरी हलियो वेंदो सिजावल ख़ान मिलण, जेको आहे शेर अली खे धमकियूं ॾियण त बाहि तूं ॾिनी आहे। गुलण जॾहिं बकदो पादर खाईंदो, सिजावल ख़ान पक सम्झी वेंदो त शेर अली बाहि ॾिनी आहे इन पलाल जी खोड़ी खे। लेकिन शेर अली खे त ख़बर आहे मुंहिंजा हथ साफ़ आहिनि। पोइ बि हू सिजावल ख़ान खे अखियूं में अखियूं मिलाए ॻाल्हाईंदो ऐं उन खे सिधी ॻाल्हि कंदो, तूं ग़लति जॻह ते पहुतो आहीं। ऐं शेर अली खे इहो त पक पइजी चुकी आहे, जेको पुलिस पकतो हुयो त उहो नवाब ख़ान जे चवण ते पकतो ऐं सिजावल ख़ान साफ़ इन जा हथ साफ़ हुया। बहरहाल दोस्तों, हीउ ड्रामो आहे, इन में हेर फेर हलंदी रहंदी आहे। हाणे तव्हांखे असां हर अपडेट जेका टाइम ते पुॼाईंदा आहियूं, इहा अपडेट हिकु बहितरीनु अपडेट हूंदी आहे। इन खे मिस न कंदा कयो ऐं इन वीडियो खे बि सब्सक्राइब, चैनल खे लाइक शेयर कंदा।